कुछ ॻाल्हियूं जेके इंतज़ामिया जे हवाले सां मां ऑफिशियली तौर ते तव्हांखे चवां पियो। TRO सांगड़ ऐं आरओ जेके हिकु पार्टी जी साइड वठी वेठा आहिनि, उन्हनि खे मां ॿुधाइणु चाहियां थो त तव्हां न्यूट्रल रहो, हर पार्टी खे लेविंग प्लेइंग ॾियो। ईअं न थिए 8 तारीख़ तव्हांजी आहे, 9 तारीख़ जॾहिं ईंदी तॾहिं असां अव्हां जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कंदासीं। सिंध हाई कोर्ट में असां तव्हांजे ख़िलाफ़ ट्रायल शुरू कराईंदासीं। DRO सांगड़ इमरानुल हसन ख्वाजा हिकु पार्टी जी साइड वठी वेठो आहे, काफ़ी पोलिंग स्टेशननि खे चेंज कयो आहे। हीअ असां तव्हांखे ऑफिशियली तौर ते वाज़िह करे चऊं था, अगरि का बि पोलिंग जे ॾींहुं तव्हां रिगिंग कई आहे त पोइ असां क़ानूनी रस्तो इख्तियार कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।